सादिक खोसो जी ख़बर मूजिब सिंध हुकूमत जे तर्जमान MNA खुर्शीद अहमद जोणेजे जे फर्ज़ंद बुलंद खान जोणेजो कराची में क़त्ल थियल CSS जे शागिर्द आतिफ अली बरोही जे वारसनि सां ताज़ियत कई। मक़तूल जे वालिद फज़ल हुसैन ऐं PP अॻवान इमरान अली बरोही सां मिली ॾुख जो इज़हार कयो। हुन चयो त पढ़ियल लिखियल नौजवाननि जो क़त्ल वॾो अलमियो आहे। वारसनि सां हर मुमकिन तावन कयो वेंदो। शहरनि जी शिकायत ते हुन बहराम टाउन खे कंबर फीडर मां बिजली फराहम करण जी ख़ातिरी पिणु कराई। नाज़रीन, सिंध हुकूमत जे तर्जमान MNA खुर्शीद अहमद जोणेजे जे फर्ज़ंद बुलंद खान जोणेजो कराची में क़त्ल थियल CSS जे शागिर्द आतिफ अली बरोही जे वारसनि सां ताज़ियत कई।